घोड़की समाजी तंज़ीम हवा फाउंडेशन पारां ॿारनि में ख़ुराक जी घटिताई जा सबब उन जो हल जे उनवान हेठि हिकु ॾींहं वारो सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें हवा फाउंडेशन जे ग़ुलाम नबी सुमरो हाफ़िज़ मंज़ूर जिस्काणी ॻाल्हाईंदे चयो त हवा फाउंडेशन सिहत जे शोबे में तमामु वॾो किरदारु कमु करे रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते माण्हुनि में सिहत जे हवाले सां आगाही ॾिनी वई आहे त जीअं माण्हू सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघनि। हुन वधीक चयो त अॼु जो हीउ प्रोग्राम बि इन सिलसिले जी हिकु कड़ी आहे जेको ॿारनि में ख़ुराक जी कमीअ जा सबब ऐं उन जे हल लाइ रखियो वियो आहे। हवा फाउंडेशन चाहे त ॿारनि जी ख़ुराक खे कीअं बहितर बणाइजे जो ईंदड़ वक़्त में ॿार सिहतमंद पैदा थियनि त जीअं असांजो समाज हिकु सिहतमंद समाज बणिजी सघे। हिन मौक़े ते सेमिनार जे महिमान डॉक्टर सनाउल्लाह कोलाची चयो त असांजे माण्हुनि खे सिहत जी ॼाण न हुअण सबबु केतिरनि ई बीमारियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, जंहिंमें शुगर, ब्लड प्रेशर, कारी कामण ऐं ॿारनि जी ख़ुराक जी घटिताई पिणु शामिल आहिनि। डॉक्टर सनाउल्लाह कोलाची वधीक चयो त माण्हुनि में ॼाण न हुअण सबबु ॿारनि खे सिहतमंद ख़ुराक ॾियण बदिरां ख़राबु ख़ुराक ॾिनी वञे थी, जंहिंमें चिप्स, फ्राइज़, मैगी, दॿे वारा जूस वग़ैरह शामिल आहिनि। उन्हनि सां ॿार जिस्मानी तौरु थुल्हा नज़र अचनि था ऐं वालिदैन सम्झनि था त असांजा ॿार सिहतमंद आहिनि, जॾहिं त उहे बीमार आहिनि छो त उन्हनि खे सिहतमंद ख़ुराक नथी मिले ऐं उहे ॿार जीअं जीअं वॾा थियनि था तीअं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थींदा वञनि था। उन लाइ ज़रूरी आहे त ॿारनि खे सिहतमंद ख़ुराक ॾिनी वञे। आख़िर में ख़ुराक जे माहिर बख़्शली सेमिनार जी शिरकत कंदड़नि खे ख़ुराक जी घटिताई वारनि ॿारनि खे चेक करण जा तरीक़ा सम्झाईंदे मुख़्तलिफ़ औज़ार ॾेखारिया ऐं उन्हनि जे इस्तेमाल बाबति सम्झायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।